अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां आबिद बुर्दी। दोस्तों, असां ये लेक्चर सीरीज़ हिकु शुरू कई आहे जंहिंमें रोज़ानी बेसिस ते हिकु लेक्चर ॾींदासीं इंशाअल्लाह। असां तव्हां जेकॾहिं गौर सां ॿुधंदा ऐं उन ते अमल कंदा त विदिन पंजनि लेक्चरनि अंदरि तव्हां पंहिंजो पाण में वॾी तब्दीली महसूसु कंदा। असांजो वास्तो जेको आहे उहो एजुकेशन सां आहे त ज़ाहिर आहे असां जेके पंहिंजा शागिर्द आहिनि उन्हनि खे त असीं काफ़ी लेक्चर ॾींदा रहंदा आहियूं, सम्झाईंदा रहंदा आहियूं। पर काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके चवंदा आहिनि त यार असां तव्हां ॿुधो आहे त साईं तव्हां सुठा मशवरा ॾियो था, पर असीं त क्लास में कोन था वेही सघूं। हुन करे जेको आहे सो असांखे थोरो रहनुमाई करण लाइ अहिड़ो को ज़रियो इख़्तियार कयो त हीउ ज़रियो इहो ई आहे दोस्तो, पोइ त एक्स्ट्रा टाइम कजो आहे तव्हांजे लाइ। जेकॾहिं तव्हां गौर सां ॿुधंदा त तव्हां इलाही जेको आहे फ़ाइदो हासिलु कंदा। दोस्तो, सभ खां पहिरीं त हर को इंसानु चाहींदो आहे त मुंहिंजी हर जाइ ते इज़त थिए, मुंहिंजी कमी महसूसु थिए, मूंखे घुरायो वञे महफ़िलनि में, ऐं जिथे बि आऊं न आहियां त उते मुंहिंजो ज़िक्र कयो वञे, ऐं अॻे माण्हू में तड़प थी वञे मूंखे साड़ण लाइ, मूंखे यादि करण लाइ, मूंसां कचहरी करण लाइ, मूंलां टाइम कढियो वञे, मूंलां महफ़िलूं रखियो वञनि। हर को चाहे थो ईअं। इहा हिकु नेचर आहे। इहा आऊं माण्हुनि जे ताड़नि जी गूंज में अचां, इहा नेचर आहे ऐं इहो हिकु क़िस्म जो नशो बि आहे। त दोस्तो, जेकॾहिं ईअं थियणु चाहे थो हर को थी सघे थो, पर पहिरियां मिसकनसेप्शन्स जेके आहिनि उहे दूरि करणा पवंदा। मिसकनसेप्शन पहिरियों इहो आहे मिसकनसेप्शन त मूं वटि पैसो कोन्हे ऐं अॼुकल्ह पैसे जी हले थी, त इहो मिसकनसेप्शन आहे, रॉन्ग नंबर आहे। ठीकु अथई। ॿियो आहे त इन्फ्लुएंसर हुजां, सोशल इन्फ्लुएंसर हुजां, या को वॾो साइंसदान हुजां, सियासतदान हुजां, ऐं का हाई पर्सनैलिटी हुजां, त ईअं, पर ईअं बि न आहे। ख़बर आहे तव्हांखे, अक्सर पैसे वारा जेके माण्हू आहिनि उहे तनहा हूंदा आहिनि, अक्सर तनहा रहिजी वेंदा आहिनि। अक्सर खे केरु मुंहुं लॻाइणु कोन चाहींदो आहे। छा कहिड़ो सबबु आहे, छाजे करे? तव्हां ॾिठो हूंदो किथे वेठा हूंदा, चुप के वेठा हूंदा। छो? सही आहे, ख़ामोशी बहितरु आहे, पर हर जाइ ते ख़ामोशी बहितरु त न आहे न। ऐं मुंहिंजे ज़हन में छा आहे, इहो तव्हांजे ज़हन में अचे पियो छाजे ज़रिए? ज़बान जे ज़रिए, ॿोली जे ज़रिए, ॻाल्हाइण जे ज़रिए, लफ़्ज़नि जे ज़रिए। जेकॾहिं इहा चुप करे वेंदुसि त बाक़ी छा, कहिड़े हिसाब, कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां तोणी मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि रसण जो को तरीक़ो ई कोन्हे। त उन करे दोस्तो, ॿ टे शयुनि खे छॾे करे यादि रखो, जॾहिं बि दोस्त तव्हां सां मिलंदा आहिनि, दोस्त ठीकु आहे, लव इश्क इहे शयूं न, इन्हनि जा रूल्स अलॻि आहिनि। ऐं हिकु नॉर्मल रिलेशन, नॉर्मल दोस्ती जी ॻाल्हि थो कयां। त दोस्तो, जॾहिं बि माण्हू दोस्त सां मिलंदो आहे त पहिरियों इहो हूंदो आहे, ॾिसो त अॼुकल्ह दौरु हुआ त केर बि ॿुधणु कोन चाहींदो आहे, हर को ॿुधाइणु चाहींदो आहे। ठीकु, ॿुधाइणु चाहींदो आहे। त तव्हांजो पहिरियों टूल्स, ऐं जेके टूल तव्हांखे ॿुधायां थो, इहे ज़हन में रखिजो। इहे टूल्स तव्हां अप्लाई कंदव, तॾहिं तव्हांजो इन्फ्लुएंस थींदो, तव्हांजो माण्हुनि ते असरु थींदो, तॾहिं माण्हू तव्हांखे यादि कंदा, तॾहिं माण्हू तव्हां सां मुलाक़ात लाइ तड़पंदा। पहिरियों टूल इहो आहे त जॾहिं बि तव्हां दोस्तनि सां किथे बि मिलो त उते जज कयो, ॾिसो त अॻियां माण्हू चवे छा थो, चाहे छा थो, केतिरे पाणी में आहे, हुनजो छा आहे, हुनजो जेको सेंट्रल आइडिया वेहण जो उहो छा आहे, उहा शइ ॾिसो। तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि आहे त तव्हां यादि रखो, सुठा ॿुधण वारा, यानी गुड लिसनर थींदा, तॾहिं तव्हांजी वैल्यू थींदी। हर को ॿुधाइणु चाहींदो आहे, ॿुधणु केरु कोन चाहींदो आहे। जेकॾहिं अव्हीं ॿुधणु चाहींदा त ज़ाहिर आहे मूंखे ॿुधाइणो आहे तव्हांखे, तव्हांखे फ़ोन कंदुसि, अवा किथे ई ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, सम्झ में आई ॻाल्हि? ॿुधणु। नंबर ॿी ॻाल्हि त ॾिसो, केरु बि कोन ईअं चाहींदो हीअ वस्कोटी आहे न मुंहिंजी, ऐं हिन जी तारीफ़ ॿुधणु चाहींदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजे भर में अची को वेठो, यार हीअ वास्कोटी ॾिसींदो, हीअ अमेरिका मां वरिती आहे, दुबई मां वरिती आहे, हितां आहे हुतां, ठीकु आहे, त मुंहिंजे ज़हन में बि थोरो निगेटिव, थोरो ख़लिश थींदी पई त यार मूं हैदराबाद मां वरिती आहे, हिन जेको आहे अमेरिका मां वरिती आहे, मूंखां वधीक आहे, इहो लफ़्ज़ जे ज़हन में आयो न,
त पोइ तव्हां उन माण्हू सां कॾहिं बि कोन मिलणु चाहींदा, न को उहो माण्हू तव्हां सां मिलणु चाहींदो। त उन करे जेके बि उन जी ज़ात सां शयूं आहिनि तव्हां उनखे प्रायोरिटी ॾियो, उन शइ जी तारीफ़ कयो। ऐं उहा तारीफ़ का हाइपोक्रेसी न हुजे, उहा रियल हुजे, दिलि मां निकिरे, यार शइ त माशाअल्लाह सुठी पाती आहे। सम्झ में आई ॻाल्हि साईं? यानी माए या माइन छॾे यूअर या यूअर्स, ॿी ट्रिप इहा छा यूअर्स, यू तव्हां, यार हीअं आहियो, तव्हां हीअं, तव्हां हीअं, तव्हां माशाअल्लाह, तव्हां माशाअल्लाह, तव्हां माशाअल्लाह, तव्हां माशाअल्लाह, तव्हां 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 मी या आहे न। यादि रखो दुनिया में मी आहे खे केरु कोन थो पुछे। तव्हांजे दुखनि तकलीफ़ुनि हिननि सां कंहिंजो को वास्तो कोन्हे। सम्झिया साईं? तव्हां असल में ॿिए जो ॻाल्हियूं ॿुधंदव त तव्हांजो असरु थींदो, तव्हां ते या तव्हांजो असरु थींदो अॻे ते। उन करे आए जी जाइ ते छा यू इस्तेमालु कयो, माए जी जाइ ते मुंहिंजो हीअं, मुंहिंजो हीअं, मुंहिंजो हीअं विसारे छॾियो। तव्हांजो यूअर, यूअर माशाअल्लाह, यूअर गुड, यूअर गुड, यूअर गुड। टिप्स ॿी, घटि ॿुधो, बल्कि घटि ॻाल्हायो, घणो ॿुधो, ऑब्ज़र्व कयो। ऐं ॿुधो बि इहे न त अॻियो माण्हू तव्हां सां ॻाल्हाए पियो, तव्हांखे ॿुधाए पियो, तव्हीं जेका आयोसीं तव्हांजो ज़हन अञा ॿिए पासे अठल आहे, हा हा न, हा न, हा न, हा न, उहो त अॻे खे माण्हू त अॻे ख़बर पइजी वेंदी आहे हली त हे मूंखे कोन पियो ॿुधे, ठलो हा 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 कंदो वञे, हले पियो। इन करे उहो बि बोर थी वेंदो ॻाल्हाए ॻाल्हाए। इन करे बेस्ट शइ छा आहे, दिलि सां गौर सां उनखे ॿुधो, ठीकु आहे। इहो इनडायरेक्टली अॻे ते असरु पियो थिए, इनडायरेक्टली अॻिते लाइ जॾहिं बि उन ॻाल्हि ज़हन में ईंदी न, ठक तव्हांखे फ़ोन कंदो, यार किथे कचहरी करण त दिलि पए चए, तव्हांखे फ़ोन कंदो, तव्हांजी कमी महसूसु कंदो। पोइ उहो तव्हां हिकिड़ो दोस्त तव्हांजो या सवें दोस्त हुजनि, तव्हां ग़रीब हुजो या अमीर हुजो, सभिनी लाइ इहा साइकोलॉजी साॻी आहे, फ़िलासफ़ी साॻी आहे। इन करे वीडियो थोरो वधी वेंदो हलियो, चंद इन शइ ते अमल कंदा त तव्हांखे पंहिंजे दोस्तनि में विदिन 2 डेज़, 2 ॾींहंनि में ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हली त हीअ जेके असां टूल ॿुधाया आहिनि त रुॻो 3 लफ़्ज़, पर हिन जो असरु केॾो आहे। बाक़ी अॻिते मुहबत जो छा आहे, उहे जज़्बात छा आहिनि, उहो वरी इनशाअल्लाह अॻिते फर्दर जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं इन टॉपिक ते। फ़िलहालु आए खे छॾियो, यू ॻाल्हाइण खे छॾियो, ॿुधणु इख़्तियारु कयो, मुंहिंजे खे छॾियो, तुंहिंजो इख़्तियारु कयो, बाबा तुंहिंजियूं शयूं, तुंहिंजो टॉप ते बसि दंग, पर उहा तारीफ़ सची हुजे, उन में का मिलावट न हुजे, हाइपोक्रेसी न हुजे, ॿियाई न हुजे तव्हांजे अंदरि में। ऐं फुल अटेंशन सां उन ॻाल्हि, अॻे जी ॻाल्हि ॿुधो दोस्त सां, फुल उनखे टाइम ॾियो। थी सघे 5 रुपया ख़र्च थियनि त कयो, छो जो अॻियों जेको माण्हू आयो तव्हां में वॾियूं उमेदूं रखियो आयो आहे, जॾहिं तव्हां सां मिलणु आयो आहे वॾियूं उमेदूं रखियूं आहिनि। तव्हांजे थोरो हमदर्दाना रवैये सां हुन ते जेके पहाड़ खणी आयो आहे न, जेके तकलीफ़ुनि जा, दुनिया त हुनखे टॉर्चर कयो आहे, हुतां टॉर्चर, हुतां चारई पासां टॉर्चर थी करे जॾहिं तव्हां वटि आयो आहे पंहिंजो जेके रिलीज़ करणु, पंहिंजा जेके तकलीफ़ूं, इहे सभु उहे शयूं माना सॼो टांकी ख़ाली करणु आयो आहे न दिमाग़ जी, त तव्हां उन टांकी ख़ाली करण जो मौक़ो ॾियो। या अवी पाण बड़बड़ 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 कंदा वठंदा त पोइ ज़ाहिर आहे पोइ अॻे भेरी त हो तव्हां महसूसु ई कोन कंदो, यार आउं वञा थो हिनखे पंहिंजूं तकलीफ़ूं ॿुधाइण, हे वरी पंहिंजो रोअण रिंगो शुरू थियो वञे थो। इहे शयूं तव्हांजी पर्सनैलिटी खे ग्रो कंदियूं ऐं तव्हांजी सिक माण्हुनि में वधंदी। तव्हांखे फ़ोन करे न घुराइनि, इज़त था पंहिंजी।